नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां फीस में वाद वारे अमल खिलाफ़ स्टूडेंट्स एक्शन कमेटी जे सर ते समें शागिर्दनि आर्ट्स फैकल्टी खां रैली कढी 0 पॉइंट वटि निकिरण समय एहतजाजी धरणो हयो। अली मुराद चांडी जी रिपोर्ट। सिंध यूनिवर्सिटी इंतजामिया पारां फीसन में गाटे टोड़ वाद करण वारे अमल खिलाफ़ स्टूडेंट्स एक्शन कमेटी के सर ते समें शागिर्दनि मंसूर कलवड़, हमीद इनकलाबी, मीर सरफराज नूर, बिलाल मुस्तफ़ा बुघियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में आर्ट्स फैकल्टी खां 0 पॉइंट ताईं रैली कढी निकिरणो समय धरणो हयो। धरणे में शामिल शागिर्दनि आवाज़ टीवी सां हिनरीत वीचार वंडिया। हर साल जी सीनियरिटी के हिसाब से हर शागिर्द की फीस 15% घटिजी वेंदी, पर इन साल ईअं थियो आहे 30% हर शागिर्द की मन फीस वधाई वही है, जेका सरासर दहशतगर्दी ऐं नाजाइज़ी है। इंतजामिया तरफा जो मिलियल प्रॉस्पेक्टस है उनमें वाज़े लिखियल है तो हर साल शागिर्द जी सीनियर थींदो वेंदो उन जी फीस 15% घट कई वेंदी, पर इतने गैर आइनी तरीक़े से 40% फीस में वाधारो किया वियो। असीं समझूं था तो ही शागिर्द दुश्मन पॉलिसी है। जेसी ताईं इंतजामिया ही फैसलो वापस नथी वठे ही तहरीक असीं मुनज़िम तरीक़े से हलाईंदासीं। अफ़सोस ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं सिंध यूनिवर्सिटी के असां मादो दर्जो ॾींदा आहियूं ऐं उन्हनि जी इंतज़ामिया अॼु एक वेगी मां जहिड़ो सलूक करे रही है स्टूडेंट सां। हिन 2 सालन के दौरान सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेकर कंटिन्यू क्लासेस हलिया हुंदा तो 3 महीना हलिया हुंदा, तो जेकर उहा फीस वधी आहे तो पोइ कहिड़े बेसिस ते वधी आहे। तो इहो रूल रहियो आहे यूनिवर्सिटी जो तो फीस में घटिताई ईंदी आहे। हिन दफ़े इहो कयो आहे जो बजाय जो घटाइण जे फीसूं डबल वधाई वयूं आहिनि। जेकॾहिं असां मेरिट वारनि जी ॻाल्हि कयूं तो उन्हनि जी 5 खां 6 हज़ार वधाई वई आहे। जेकॾहिं असां सेल्फ वारनि जी ॻाल्हि था कयूं तो उन्हनि जी 15 खां 10 हज़ार फीस वधाई वई आहे। ऐं जेकॾहिं असां अञा स्पेशल सेल्फ की ॻाल्हि कयूं था तो 20 खां 25 हज़ार फीस वधाई वई है, जेको नामुनसिबाना रवैयो आहे। धरणे में शामिल शागिर्दनि चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं वाधू फीस वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सिंध यूनिवर्सिटी में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे इम्कानी आमद जे मौक़े ते वॾे वज़ीर जो घेराव करे संदसि आॾो समें शागिर्द धरणो हणंदा। अली मुराद चांडियो, आवाज़ टीवी, जामशोरो।